किथे थी वफ़ा मिले हिन मिटीअ जे माण्हुनि मां। हिते त माण्हू बग़ैर मतिलब जे अलाह खे बि यादि कोन था कनि। जॾहिं कंहिंखां एतबार खॼी वञे पोइ भली हू कसम खणे जा खणी ज़हर पीए, को बि फ़र्क़ु कोन थो पए। हज़रत अली खां जेको सो कंहिं पुछा कई त जेको सो भाउ ऐं दोस्त में कहिड़ो फ़र्क़ु आहे, सो हज़रत अली फरमायो त भाउ जेको सोन आहे ऐं दोस्त जेको हीरो आहे। सो हमरा वरी जेको सो पुछा कई हज़रत अली खां त इहो कीअं, भाउ जेको सो घटि क़ीमत वारो ऐं दोस्त वरी वॾी क़ीमत वारो। सो हज़रत अली वरी फरमायो त ॻाल्हि हीअं त जेको सोन आहे अगरि टुटी पवंदो वरी बि सोनारो जेको सो उनखे जेको सो बाहि ते वरी गरम करे वरी बि उन ई शिकिल में जेको सो उहा ई शइ वरी बि ठाहींदो। ऐं जेको हीरो आहे उहो टुटंदो आहे त उनखे केर बि ठाहे उन शिकिल में न आणींदो। सो अॼुकल्ह जे दोस्त, अॼुकल्ह जो जेको दौरु आहे इन में इहो ईअं ई आहे। 90% माण्हू जेको सो माउ पीउ जे पेरे न आहिनि पवंदा, पर जेको सो जाली पीरनि जे ऐं वॾेरनि ऐं सरदारनि जे पेरे पवंदा आहिनि। त दोस्तो तॾहिं त जेको सो हे माण्हू सभु परेशान लॻा पिया आहिनि। नदी जो पाणी इन जे करे मिठो हूंदो आहे छो जो नदी पई वहंदी आहे ऐं जेको सो ॿियनि खे पाणी पई ॾींदी आहे। ऐं समुंड जो पाणी इन जे करे कोड़ो हूंदो आहे जो समुंड पाणी पियो वठंदो आहे ॿियनि खां। ऐं नाले जो पाणी इन करे गंदो हूंदो आहे जो हिकु जाइ ते बीठो आहे। त दोस्तो ॻाल्हि हीअं त इंसान जो बि इहो ई आहे मिसाल, यानी की अगरि तव्हां ॾींदव पिया त जेको सो मिठा आहियो, अगरि जे वठंदव त तव्हां कोड़ा आहियो। ऐं अगरि तव्हां हिकु जाइ ते बीठा आहियो, न कंहिंखे ॾींदव न वठंदव न सलाम वराईंदव न वरी को जेको कंहिंसां ॻाल्हाईंदव, सम्झो त तव्हां जेको सो गंदा आहियो। त दोस्तो वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी।